कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाके में मुबैना तौर क़त्ल थी वियल नौजवान हुजूर बख्श चांडियो जे वारसनि वटि असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जे नौजवान खे कीअं क़त्ल कयो वियो ऐं हू कंहिंखां इंसाफ़ जो मुतालबो कनि था। बेगुनाह मुंहिंजो पुटु क़त्ल कयो वियो आहे, जेको गते जो कमु कंदो हुयो। गते जो कमु कंदो हुयो। हिकु मुल्ज़िम जेको आहे गिरफ़्तार आहे, बाक़ी जेको ॿियो होटल वारो मुल्ज़िम आहे उनखे पुलिस गिरफ़्तार नथी करे, केस विञाइण था चाहिनि। असांजो अर्ज़ु आहे त उनखे गिरफ़्तार कयो वञे, कानून जे कटड़े में उनखे आंदो वञे। नौजवान आहे, 22-23 साल उमिरि हुअसि, 28 दिसंबर ते क़त्ल कयो वियो आहे। असां चऊं था त हुकूमत इंसाफ़ करे असां सां, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, हुनखे गिरफ़्तार कयो वञे, होटल वारे खे। पंहिंजी रोज़ी जे लाइ निकितो, पंहिंजो कारोबार पे कई, पंहिंजी रोज़ी बि कई। ज़ालिम हुनजी ज़िंदगी मूंखां खसे वरिती। पंहिंजे बचड़नि खे महिनत करे पढ़ायो पिए। मुंहिंजे बचनि में सभिनि में दाना पुटो। मूंखे इंसाफ़ खपे, गादी खपे। मां छा चवां? महिनत लाइ पंहिंजी रोज़ी जे लाइ निकितो। मूंखे जीअं वण मां पंहिंजी रोज़ी लाइ थो वञा। ज़ालिम क़त्ल कयो। गते जो कमु पई कई। चिमची असां पंहिंजे घर में पैसा ॾेई थोरा घणा चिमची वठी ॾिनी। हमेशह फैक्ट्रियुनि में कमु कंदा हुआ, निकिरी वेंदा हुआ। जीअं मां गदे जो पंहिंजो कारोबार कयां, पंहिंजो कमु कयां, पंहिंजे ॿाहिरनि जो पंहिंजे घर जो मुस्तबिल ठाहियां। मुंहिंजे ज़ालिमनि मुंहिंजे बचड़े मूंखां छीनी छॾियो। मुंहिंजो शारी हो, पढ़ियो लिखियो, को ज़ाहिर जा सुस्त माण्हू न हो, पर ज़ालिम मूंसां ज़ुल्म करे छॾियो। इंसाफ़ मुंहिंजो सभिनि ॿाहिरनि सां, हुकूमत सां, सिंधियुनि ॿाहिरनि सां, अवाम खे, सभिनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजो शहीद कयो अथनि, क़त्ल कयो अथनि, हुनजो इंसाफ़ मूंखे ॾियनि। मां त सभिनि ॿाहिरनि जी मुतासिर थींदसि त मूंखे इंसाफ़ वठी ॾियो। हुकूमत वठी ॾे त हड़ई ॿाहिरि मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी हेल्प कयो। मूंखे पंहिंजे शहज़ादे जो इंसाफ़ खपे। पुटु मूंखे ॿियो कुझु न खपे। उन ज़ालिम मूंखे जेको पैसे जे ज़ोर ते पंहिंजी कम मनज़ाई नथो करे, उन ज़ालिम खे सज़ा ॾिनी वञे। मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे। मुंहिंजा पुट बेगुनाह शहीद हिनखे कयो वियो आहे ऐं हिकु धारियो माण्हू जेको ॿाहिरां अची हिते असांजे शहरनि में जेको आहे सो हिते उहे कारोबार था कनि ऐं असांजे नौजवान ॿारनि खे जेको आहे सो क़त्ल था कनि। ऐं असांजी पुलिस जेकी सिंध पुलिस आहे उहा सफ़ा का माना छा उन्हनि खे माना चइजे, हिकु माण्हूअ जो नालो बि अचे वियो आहे, FIR में सभु कुझु अचे वियो आहे, पर उनखे गिरफ़्तार नथा कनि ऐं रहंदो SIO ऐं IO खे जेको आहे सो उहे उन हटाए था छॾीनि। त असांजो इहो मुतालबो आहे। मुतालबो कंहिंखां कजे, असांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छो जे जेकी FIR ई नथा माना कटणु चाहिनि। असांजो मुतालबो कंदासीं त फिलफोर इन असद हुसैद खे जेको आहे सो गिरफ़्तार करे ऐं इनखे कानून जे कटणे में आणियो वञे। मुंहिंजे ज़ालिमनि मुंहिंजे बचड़े मूंखां छीनी छॾियो। 28 दिसंबर जे सुबुह जो 6 बजे वाक़ियो पेश आयो आहे। तक़रीबन अॼु माना लॻभॻि महीनो माना हिनखे थियो आहे। त असां जीअं आयासीं, असां हिते पुॻुम मां त माना असांखे हिन मां दारुल सैद अस्पताल मां फ़ोन आई त तव्हांजो नौजवान ज़ख़्मी थी आयो आहे। जंहिं पंहिंजो नंबर बि उते लिखायो, मुंहिंजे भाउ ॿिए खे कॉल करायो अस्पताल मां। असांखे माना दारुल सैद मां इतला आई त भई तव्हांजो नौजवान खे धकु लॻो आहे। असां जीअं त मुंहिंजा भाइर ऐं वारिस जेके वालिद साहिब आहिनि जो हे निकिता, वरी रस्ते में कॉल आई त भई तव्हां दारुल सैद न अचो, असां तव्हां नंढिड़ो जना अस्पताल रेफर कयो आहे। असां जंहिं महिल जना अस्पताल पुॻा, असांजा मुंहिंजा भाइर ऐं जेके उनजा वारिस आहिनि उते जंहिं महिल पुॻा त नंढिड़ो त बेहोशी जी हालत में हुयो। फौरन हुननि जो ऑपरेशन कयूं। 5:30 बजे धारे उहो ऑपरेशन समेत वेंटिलेटर ते हलियो हुयो। उनखां पोइ हुनजी 5 साढे 5 बजे डेथ थी वई। उनखां पोइ असां ॻोठ हलिया वियासीं, पंहिंजो मयत खणी तस्कीम करे मोटी आयासीं। असां FIR माना कटाईसीं। असांखे ख़बर न पई त सबबु छा हो, इन जे करे असां वरी चुप करे आयासीं। वरी FIR कटाइण खां पोइ जेको हुन सां माण्हू गॾु हुयो, पुलिस चइबो आहे हे माण्हू आहे, असांखे ठीकु आहे हिनखे पकड़ियो। पोइ हुनजी CDR वग़ैरह कढाईसीं, सभु शइ थी, उहो माण्हू असांखे हथु न पियो अचे।
पोइ तक़रीबन 24-25 ॾींहंनि खां पोइ उहो माण्हू असांखे हथु आयो। जंहिंमहिल हथु आयो उन खां पुलिस इंट्रोगेशन कई, उन खां पुछा काछा कई भई छो क़तल कयो आहे। चई भई मों क़तल न कयो आहे, कपशप शीशो को कुका आइस होटल आहे उन जे मालिक आहे, उन क़तल कयो। असद उसेद उन जो नालो ॿुधाई। वरी उनखे पुलिस गिरफ़्तार बि कयो, वेपन समेत पिस्टल बि उनजो माना पंहिंजी तहमील में वठी उनखे वठी आया, उन को माना इंट्रोगेट कयो। पोइ अलाए कहिड़ी अचानक अहिड़ी का ताक़तवर धुर अची वई विच में जो हुनखे हर शइ पंहिंजी माना वापसि थी, पिस्टल बि वापसि थियो ऐं हुनखे फिलफोर हुनखे छॾियो वियो। ऐं माना असांजे केस खे विञाइण जे करे माना असां जेके फैमिली मेंबर उन्हनि ते प्रेशर अचानक पियो थियो। उनजो सबूत इहो आहे त जेको केस जो SI हो उनखे बि सस्पेंड कयो वियो, जेको केस जो IO उनखे बि माना सस्पेंड कयो वियो। त असां हाणे आला हुकुमराननि खां उन्हनि खां इंतिजार था कयूं, हथ ॿधी। असां पुरमन शहरी आहियूं त असां सां इंसाफ़ थिए। छो थी माना असां सां वेसा घाती कई हुजे। असां हिन धरती जा पुट आहियूं ऐं वाह त इहो नंढड़ो हुयो जेके असांजे खानदान महिनत करे पढ़ायो। उहो गबरू नौजवान असांखां खसियो वियो आहे माना बेदर्दी करे। ऐं जेको आहे हिन ताईं माना रहंदो हुनजी माना जेको आहे जेको बहासर माण्हू हुनजी सपोर्ट करे माना बिल्कुलु असांजो माना केस विञाइण था चाहिनि। ऐं हा ॿी शइ इहा त जेको मुलज़िम पकिड़ो आहे उहो कोर्ट में बार बार थो चए माना कल्ह तारीख़ उन शुरू खां वठी जज साहब जे साम्हूं थो चए साईं पिलाणे माण्हू मारियो आहे, मां हुनखे गिरफ़्तार करायो आहे। उहो उन कोर्ट में रिकॉर्ड ते आहे। वरी कल्ह तारीख़ हुई 28 तारीख़ ते, तब साॻी मुलज़िम रिपीट कई ॻाल्हि सही जेको आहे सो फिलाणो होटल वारो कपशप होटल आहे उनजो मालिक आहे असद उसेद। उन माण्हू गोली हई आहे ऐं उनखे पुलिस गिरफ़्तार करे आई आहे। मां पाण निशानदी कई आहे उनखे गिरफ़्तार कराइण जी, त बि उनखे पुलिस उनखे माना जेको आहे सो केस मां कढी छॾियो, हुनखे छॾियो नथो। सो असांजी इहा घुरा सभिनि खां IG सिंध खां सैद मुराद अली शाह खां वस वारा जेके बि इदारा आहिनि उन्हनि सभिनी खे असां चऊं था त भई असांजी शाप ऐं सफ़ाप इनकारी थियणु खपे ऐं इहो माण्हू कैफरे किरदार ते अचणु खपे। तां बेगुनाह क़तल थी वियल नौजवान हुज़ूर बख़्श चांडियो जे वारसनि सां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि मुबैना तौर ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में वाक़े हिकिड़ी निजी कैफ़े जे मालिक जे हथां नौजवान खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। हुननि इंसाफ़ जो मुतालबो कंदे सिंध जे वॾे वज़ीर, घरू वज़ीर, IG सिंध ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द उन जवाबदार खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जी मूंखे पंहिंजे शहज़ादे जो इंसाफ़ खपे पुट, मूंखे ॿियो कुझु न खपे। उन ज़ालिम खे जेको पैसे जे ज़ोर ते पंहिंजी कम मनसाई नथो करे उन ज़ालिम खे सज़ा ॾिनी वञे।